श्री सुखमनी साहिब अष्टपदी टी पौरी पंजी। चार पदार्थ जे को मांगे, साध जना की सेवा लागे। जे को अपना दुख मिटावे, हर हर नाम हृदय सद गावे। जे को अपनी शोभा लोरे, साध संग ए हौ में छोड़े। जे को जन्म मरण ते डरे, साध जना की सरनी परे। जिस जन को प्रभु दरस प्यासा, नानक ताके बल बल जासा। जो चाहे त मूंखे चार पदार्थ मिलन, तंहिंखे संतन जी शेवा में लॻण खपे। जो चाहे तो दुख दूर थियनि, उनखे खपे त दिल अंदर सदैव हरि नाम जपे। जो सचो मान चाहे, उनखे खपे त संतन जे संग में रही अभिमान छॾे। जेको जनम मरण खां डिॼे, उनखे खपे त वञी संतन जी शरण वठे। जंहिंखे प्यास आहे प्रभुअ जे दर्शन वास्ते, उन तां वञा बलहार बलहार वञा। मन प्रबोध 59 का 32 ताईं। एक नाम जो जो जपिए, सो सो पावे प्रीतम रूप। नूरी गोबिंद गाए मना, कर निवास मंज ज्योत अनूप। मन जय माया मंज रख्यो, उनत विसार्यो राम नाम। नूरी गोबिंद गाए मना, भजन बिना सब पूरा काम। मोह माया जो अटक्यो आ, सो मूर्ख अंधो बेकाम। नूरी गोबिंद गाए मना, जीवन में जप राम नाम। जन्म जन्म बीत क्यों आई, उतरी नायत कृष्णा प्यास। नूरी गोबिंद गाए मना, भगवान बिना न काई आस। नूरी गोबिंद गाए मना, भगवान बिना न काई आस। फिक्र थम अंदर में लगो थम फिराक। फिक्र थम अंदर में लगो थम फिराक। कॾे अंगड़ाई दे खणी कदम पाक। कॾे अंगड़ाई दे खणी कदम पाक। फिक्र थम अंदर में लगो थम फिराक। ओ फिक्र थम अंदर में लगो थम फिराक।
पावे। निधर थे सभागी जे चरण तुहि जा पावे। ओ फिकर थम अंदर में लगो थम फिराक। फिकर थम अंदर में लगो थम फिराक। कखन में अची छोड़ा धिय निधर खे निहारी। अची छोड़ा धिय निधर खे निहारी। लोकन लिकाए चरणन विहारी। लोकन लिकाए चरणन विहारी। ओ फिकर थम अंदर में लगो थम फिराक। फिकर थम अंदर में लगो थम फिराक। सुख से जते आओ अज की सुमा। अज की सुमा। अज की सुमा। गम दर्द दिल जे में पे घुमा। पे घुमा। पे घुमा। अज मन रो व्याकुल आह्या वेगाणी। अज मन रो व्याकुल आह्या वेगाणी। तुंहिंजी ॻोल्ही बाणी आहे नूरी निमाणी। तुंहिंजी ॻोल्ही बाणी आहे नूरी निमाणी। ओ फिकर थम अंदर में लगो थम फिराक। फिकर थम अंदर में लगो थम फिराक। 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 बीठी बीठी आया दिलबर तुझे भव सागर आहे भारी। भव सागर आहे भारी। प्रभु पारुका। 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 दातल प्यारा पारुका। 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 दातल प्यारा पारुका। 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 बीठी बीठी आया दिलबर तुझे द्वार। बीठी बीठी आया दिलबर तुझे द्वार। भव सागर आहे भारी। प्रभु पारुका।
पारुकार बीठी बीठी आया दिलबर तुझे द्वार बीठी बीठी आया दिलबर तुझे द्वार लहरूं लगन पियूं आही मीह जीव सकार लहरूं लगन पियूं आही मीह जीव सकार बेड़ी तो हवाले प्रभु पारुकार बेड़ी तो हवाले प्रभु पारुकार 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 प्यारा दादल पारुकार 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 दादल प्यारा पारुकार 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 बीठी बीठी आया दिलबर तुझे द्वार बीठी बीठी आया दिलबर तुझे द्वार मोहन प्यारा मुरलिया वारा मोहन प्यारा मुरलिया वारा वठी हलन दे उन पार वठी हलन दे उन पार पारुकार 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 दादल प्यारा पारुकार 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 दादल प्यारा पारुकार 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 बीठी बीठी आया दिलबर तुझे द्वार बीठी बीठी आया दिलबर तुझे द्वार भव सागर आहे भारी भव सागर आहे भारी प्रभु पारुकार भव सागर आहे भारी प्रभु पारुकार 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 दादल प्यारा पारुकार 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 दादल प्यारा पारुकार 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 दादल प्यारा पारुकार 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 बीठी बीठी आया दिलबर तुझे द्वार श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13 श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13
वैर भाव खां जो रहे थो परे, ऐं सभिनी जो मित्र। अभिमान ममता बिना खिम्यावान, दयालु रहे जो सदा संतोषी। ऐं सुख में ऐं दुख में आहे जो समान, यतन में रतन जो रहे थो पके निश्चय वारो। मन बुद्धि मुँह में जो अर्पण करे, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। जिजे की न कहीं खान कहीं खेज जारे, ऐं चिंता खुशी का न्यारो। हसद नाहि जंहिंखे न की क्रोध को, सोई भक्त मुंहिंजो प्यारो, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। इच्छा रहित जो पवित्र चतुर जो, ऐं चिंता बिना जो करे थो सुधारो। फल जी इच्छा सब पिछी जो करे, सोई भक्त मुंहिंजो प्यारो, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। बिना हर्ष ऐं द्वेष त्यागे थो जो भलो ऐं बुरो। चिंता रहित जो न उमेदूं अॾे, सोई भक्त मुंहिंजो प्यारो, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। शत्रु मित्र ऐं मान अपमान, थधि गर्मी ऐं सुख दुख सभिनी में समाभाव रखे थो। रहे राज़ी सब ते, निंदा स्तुतिअ में साॻी रीत हले थो। धन ज़र मिल्कियत बिना ऐं शांति को अस्थिर चित्त वारो। सब्र में रहे जो, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। सब्र में रहे जो, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने, सची अश्रद्धा वारो। वछे शरण मुंहिंजी, सोई भक्त मुंहिंजो प्यारो, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने, सची अश्रद्धा वारो। वछे शरण मुंहिंजी, सोई भक्त मुंहिंजो प्यारो, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। ओम तत्सत। ये श्रीमद् भगवत गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र जो, श्री कृष्ण संवाद जो भक्ति योग वारो 12 अध्याय पूरो थियो। जय दादा जय हो, जय दादा जय हो, बोलो जय दादा जय हो, जय दादा जय हो। चरण कमल में सेव निवाहु, उठत बैठत मैं मांगा। तू शिव शक्ति
Nuri Granth, page 357. 357. पखियरो। बंद पिंजरे में पखियरो माया, सजन साईं सुहिणा तुंहिंजा गीत गाया। पखियरो परदेस जो राह आऊं निहारियां, वर वर वेठो आऊं घोड़ा तगारियां। व्याकुल मां घायल वेठो पुकारियां, पिंजरे में प्यारल तोखे संभारियां। उॾामी अथम प्यास तो वटि अचां, तुंहिंजे कमल कदमनि अची आऊं नचां। वेदन ऐं स्मृतियुनि तुंहिंजा गीत गायां, न कंहिं अंत पातो अजब तुंहिंजी माया। अथम आस दिल में दीदार पायां, बंद पिंजरे में आऊं वर वर वाझायां। पाए प्यास दिल में ॿियो सभु विसारियां, ॻाए गीत तो लाइ हंजूं रोज़ हारियां। हाणे खोल पिंजरो पंखी पुकारे, कमल मुखिड़े विछड़े लाइ नूरी निहारे, नूरी निहारे। A bird. I am a bird, imprisoned in a cage. And oh, my beautiful master, of you I sing. A bird from a distant land I am, and on the lookout for you I am. As again and again I shed tears from my eyes. Afflicted I am, and in distress I am. And in my cage, O my beloved, I always remember you. It is my aspiration to fly and reach you, and dance at your lotus feet. The Vedas and the Smritis sing of you, but marvelous is your illusion, and none can fathom you. Deep is the aspiration of my heart to secure a glimpse of you, and as a prisoner in my cage, I pine for you. All else I have forgotten, and full with longing for you is my heart. And every day I shed tears, as of you I sing. On the lookout for a glimpse of your sweet lotus face, the bird cries out, "Oh, release me from this cage now," says Nuri. अंजलि संग्रह पेज 436 मुर्शिद शालवणा। परे तुंहिंजे प्यार खों मूं ॾींहं गुज़ारिया घणा, हाणे पल पल पेई पुकारियां मुर्शिद शालवणा। तूं आहीं असुल असांजो, आहियूं असीं सभु तुंहिंजा, ऐब असां में आहिनि अपारे,
कर माफ़ गुनाह मुंहिंजा। तूं जोगी ज़ुल्फ़न वारो, तूं सूरत जो सिरदार। अपराध मुंहिंजा कीन विचारिज, ऐं इश्क जा अवतार। हित हुत जानिब जलवो तुंहिंजो, अजब तुंहिंजा चमत्कार। तुंहिंजी मूंखे आहे घुर्ज घणी, ऐं दोस्त मिठा दिलदार। जीअं हलाई तीअं हलां मां, डोरी तो हथ में आहे। आऊं त आयसि तो दर दादल, लग लाॻापा लाहे। हिकु ॾींहुं ईंदो वरी तूं ईंदे, पंहिंजो बिरद पछाणी। आऊं त वेठी तो लाइ ओतियां, पिंबड़ियुनि मंझां पाणी। ॾींहां रातियां सॼण लासानी, तुंहिंजा गुण मां वेठी ॻायां। तुंहिंजा थोड़ा लख हज़ारे, शल अंजलि तोड़ निभायां। अखियां दर्शन लाए दम दम आसी, अखियां दर्शन लाए दम दम आसी। प्रेम पानी लाए हिय दिलड़ी प्यासी, प्रेम पानी लाए हिय दिलड़ी प्यासी। अखियां दर्शन लाए दम दम आसी, प्रेम पानी लाए हिय दिलड़ी प्यासी। प्रेम पानी लाए हिय दिलड़ी प्यासी। रो रो कर सारी रात गुजारूं, रो रो कर सारी रात गुजारूं। दिल बर दर तू ही दिलड़ी उदासी, दिल बर दर तू ही दिलड़ी उदासी। प्रेम पानी लाए हिय दिलड़ी प्यासी, प्रेम पानी लाए हिय दिलड़ी प्यासी। मेहर करो मोरे सतगुरु साई, मेहर करो मोरे सतगुरु साई। रोशन रोज तुझी रहम जी रासी, रोशन रोज तुझी रहम जी रासी। प्रेम पानी लाए हिय दिलड़ी प्यासी, प्रेम पानी लाए हिय दिलड़ी प्यासी। नूरी निमाणी वते थी
प्यासी। दादला तू किथे मुर्शिदा तू किथे उठी रात आधिया तोलाए मानिहारा उठी रात आधिया तोलाए मानिहारा अथम दर्द आ दिल में पेवर पर पुकारा अथम दर्द आ दिल में पेवर पर पुकारा दादला तू किथे मुर्शिदा तू किथे दादला तू किथे मुर्शिदा तू फिर भात पर देकर तुहे जो ध्यान फिर भात पर देकर तुहे जो ध्यान आही तू रह मीराणा करी जो एहसान आही तू रह मीराणा करी जो एहसान दादला तू किथे मुर्शिदा तू किथे डीह जो
वधे पे हर रोज है न दिल जी प्यास दादला तू किथे मुर्शिदा तू किथे करे क्या कहनी हूँ मन दादल निहारे करे क्या कहनी हूँ मन दादल निहारे दादला तू किथे मुर्शिदा तू किथे उठी रात आधिया तो लाए मानी हारा अथम दर्द आ दिल में पेवर वर पुकारा दादला तू किथे मुर्शिदा तू किथे दादला तू किथे मुर्शिदा तू किथे दादला तू किथे मुर्शिदा तू किथे। हरे कृष्णा हरे राम दादा श्याम हरे कृष्णा हरे राम दादा श्याम 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 हरे कृष्णा हरे राम 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 दादा श्याम मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं सुखमनी साहिब एक अजीब शास्त्र है। गुरुदेव साधु वासवानी अलाए केतिरा ॾींहं गुरुदेव वेंदो हो, वचन वठंदो ऐं उन ते उपदेश ॾींदो। अलाए केतिरा उपदेश सुखमनी साहिब जे वचननि ते गुरुदेव ॾिना हूंदा। गुरुदेव खे
सुखमनी साहिब वास्ते अजीब प्यार हो। 2 पुस्तक हा जे गुरुदेव साधू वासवानी हमेशा पाण सां रखंदो हो। किथे बि वेंदो हो, किथे बि वेहंदो हो, इहे 2 पुस्तक संदसि अॻियां हूंदा हा। हिकु श्री सुखमनी साहिब, हिकु श्रीमद भगवत गीता। जॾहिं मीरा स्कूल खुलियो, गुरुदेव चयो त जा विद्या तव्हीं मीरा स्कूलनि में ॾियो, उन विद्या जो बुनियादु हुजनि इहे 2 पुस्तक, श्रीमद भगवत गीता ऐं श्री सुखमनी साहिब। विद्यार्थी ईंदा हा स्कूल में, मूंखे यादगिरी आहे, कीअं न ॿिया केतिरा ई पुस्तक खणी ईंदा हुआ, पर इहे 2 पुस्तक ज़रूरु साणनि हूंदा हा। हिकिड़ो सुखमनी साहिब, हिकिड़ो श्रीमद भगवत गीता। ऐं मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ईअं केतिरनि जो वीचार आहे त श्री सुखमनी साहिब जी 8वीं अष्टपदी हिकु मुख्य अष्टपदी आहे। केतिरा चवंदा आहिनि त जेकर रोज़ तव्हीं श्री सुखमनी साहिब जो पाठ करियो, पर जे रोज़ तव्हीं इहो पाठ न पढ़ी सघो त घटि में घटि 8वीं अष्टपदीअ जो पाठ ज़रूरु करियो। पर जे मां बहंदो 8वीं अष्टपदी, हिकु अष्टपदीअ जो सांत में पाठ करणु 2.5 मिंट या लॻभॻि 2.5 मिंट लॻंदा। पर जेकॾहिं तव्हांखे उहो बि वक़्तु न हुजे, जेकॾहिं तव्हीं 8वीं अष्टपदीअ जो पाठ न करे सघो, त घटि में घटि 8वीं अष्टपदीअ जी 4थी पौड़ी, ब्रह्म ज्ञानी के ग़रीबी समाहा। ब्रह्म ज्ञानी केरु आहे? ब्रह्म ज्ञानी हो जंहिंखे अंदर जी ग़रीबी आहे, जो निमाणो आहे, जो दीन आहे, जो पाण खे कुझु की न करे थो सम्झे, जो पाण खे हिकु मिसकीन करे थो सम्झे। श्री ईसा चवंदो हो, मूंखे मिसकीन करे छॾियो। आई मिसकीन, आई मिसकीन, ओ पुअर वन। According to a tradition which is known as Islamic countries, we are told that this is the name by which Jesus wished to be called. Oh poor one, oh poor one, I miskeen, I miskeen. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ऐं गुरु नानक देव जिन बि पाण खे नीच करे छॾियो। नानक नीच कहे वीचार। न त छा त गुरु जिन जी मंज़िल हुई, छा त गुरु जिन जी पहुच हुई, पर पाण खे नीच करे छॾीनि था। ऐं गुरु अर्जन देव असांखे ॿुधाइनि था, आपस कहो जो जाने नीचा, ओ गनीए सब से ऊंचा। जो पाण खे नीच करे थो छॾे, उहो बेशक असां सभिनी जो सिरताज आहे, उहो बेशक असां सभिनी जो महंदार आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ब्रह्म ज्ञानी, ब्रह्म ज्ञानी, ब्रह्म ज्ञानी ऐं ज्ञानीअ जे विच में तफ़ावत अथव। भारत में तव्हांखे केतिरा ई ज्ञानी मिलंदा, जिते वेंदा उते ज्ञानी, केतिरा तव्हांखे ज्ञानी मिलंदा। किन खे त ज्ञानीअ जे लक़ब सां सॾींदा आहिनि, केतिरा ख़ालसा आहिनि, केतिरा सिख आहिनि, उन्हनि खे ज्ञानीअ जे लक़ब सां सॾींदा आहिनि। फलाणो ज्ञानी, पोइ फलाणो नालो ॿुधाईंदा आहिनि। ज्ञानी तव्हांखे केतिरा ई मिलंदा, पर ब्रह्म ज्ञानी ॾाढा थोरा। ज्ञानी ऐं ब्रह्म ज्ञानीअ जे विच में तफ़ावत आहे। ज्ञानी पुस्तकनि जो माण्हू आहे, ज्ञानी पुस्तक पढ़ी अची असांखे ॿुधाए थो। ब्रह्म ज्ञानी शायदि पुस्तक पढ़ी बि न सघे। केतिरा ब्रह्म ज्ञानी थी विया आहिनि जे अखर पढ़ी कोन सघनि, अखर लिखी ई न सघनि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, श्री राम कृष्ण परमहंस अखर पढ़ी की न सघंदो हो,
लिखी की न सघंदो हो, पर प्रभु जी मत कृपा थिए थी, ब्रह्म ज्ञानी थिए थो ऐं संदसि मुख मां उहे अखर अचनि था जे यूनिवर्सिटियुनि जा प्रोफेसर परे परे खां ईंदा हुआ ॿुधण वास्ते। चवंदा हुआ हिननि जे अखरनि में कहिड़ी ज्योति समाई पई आहे, हिन जा अखर त मोती आहिनि, मोती। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, कबीर, संत कबीर लिखी पढ़ी सघंदो की न हो, पर संदसि कंठ चकर खुलियल हो ऐं संदसि कंठ मां जीव बाणी पई ईंदी हुई। संदसि श्लोक, संदसि गीत अॼु ॾींहं ताईं कीअं न लोक केॾे उत्साह सां ॻाईंदा आहिनि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अहिड़ीअ तरह केतिरा संत थी विया अथव जे पढ़ी सघनि की न। ज्ञानी हो जो पुस्तकनि जो इंसानु आहे, इन करे ज्ञानीअ जो शुष्क ज्ञान थिए थो। ज्ञानी हो जो अखरनि ते बहस कंदो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिकु प्यारो हूंदो हो, पोइ उपदेश ॾींदो हो, असांजे दिलनि ते ॾाढो असरु थींदो हो। असीं खेसि हिकु भक्त करे मञींदा हुआसीं। हिकु ॾींहुं मां रस्ते तां पियो वञा, ॾिसां पियो त रस्ते जे कुंड ते ॿ ॼणा पिया पाण में बहस कनि। ब्रह्म ज्ञानी बहस की न कंदो। ब्रह्म ज्ञानीअ सां ताईं बहस करणु चाहींदा, ब्रह्म ज्ञानीअ खे ताईं बहस में छिकींदा, त बि तव्हांखे चवंदो त बहस वास्ते तव्हांखे 2 ॼणा खपंदा। हिकु तव्हीं आहियो, ॿियो वञी किथे ॻोल्हियो। ब्रह्म ज्ञानी कॾहिं बि बहस में न, ही विल नेवर डिस्कस। ब्रह्म ज्ञानी जेके रियलाइज़ेशन्स खेसि मिलियल आहिनि उन्हनि बाबति ज़िक्र कंदो। उहो पंहिंजे अनुभव मां असांखे केतिरियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो जेके किताबनि में की न आहिनि, पर बहस की न कंदो। तव्हीं जे उहे क़बूल न कंदा, चवंदो तव्हांखे आज़ादी आहे, तव्हीं भले उहे न क़बूल करियो। बहस की न कंदो। बहस निशानी आहे ज्ञानीअ जी। ज्ञानी अखरनि जो इंसानु आहे। ब्रह्म ज्ञानी अखरनि खां मथे आहे, अखरनि खां परे आहे। ब्रह्म ज्ञानी इज़ अ मैन ऑफ रियलाइज़ेशन। उन्हनि खे अंदर में जोत जो दीदार मिले थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ब्रह्म ज्ञानी पंहिंजे अंदरि टुमियूं ॾिए थो। टुमियूं ॾेई 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 हिकु सभाॻे ॾींहं ते प्यारे प्रभुअ जे कृपा सां पंहिंजे दिलि जे कमल में खेसि जोत जो दर्शन मिले थो। पोइ जॾहिं अखियूं खोले थो त जित निहारे थो त उन जोत जो दर्शन, हिन में बि जोत, हुन में बि जोत, हुन में बि जोत, साॻी जोत। साॻी जोत हिक हिक में थो ॾिसे, न फ़क़ति हिक हिक इंसान में, न फ़क़ति चङनि इंसाननि में, पर पापियुनि में, गुनहगारनि में उहा जोत ॾिसे थो। न फ़क़ति हिक हिक इंसान में, पर हिक हिक जीव में, पसुनि में, पखियुनि में। हीअं ॾिठो वञे साधू वासवानी जी कोटेशन, I have seen God's light shining in birds and animals, and for me not to love bird and animal would be not to love the Lord. इहा ब्रह्म ज्ञानी जी निशानी आहे। जित निहारे थो उतो आहे जोत ॾिसे थो। जानवरनि में, पसुनि में, पखियुनि में, न फ़क़ति जीव उन्हनि में, पर हिक हिक चीज़ में, कि हर शइ में। जिधर देखता हूं उधर तू ही तू है, कि हर शय में जलवा तेरा ही, तेरा हू बहू है। वण जे पतनि में, पुष्पनि में, काठियुनि में, जिते निहारींदो उहा ज्योति जोत। छो त प्रभु त हर हंधि हाज़ुर नाज़ुर आहे न, ऐं प्रभु आहे जोत। इहो आहे तफ़ावत ब्रह्म ज्ञानी ऐं ज्ञानीअ जे विच में। संत रामकृष्ण परमहंस, संदसि वॾो भाउ, उनजो नालो राम कुमार। राम कुमार जी ॾाढी दिलि हूंदी हुई।
त रामकृष्ण बि संस्कृत विद्या में माहिर थिए। संत रामकृष्ण तमामु इंटेलिजेंट हूंदो, होशियारु हूंदो हो, पर हुन जी दिलि इन अखरी विद्या में लॻंदी की न हुई। पोइ राम कुमार ख़ासि हिकु पंडित खे वेनती करे थो, चवे थो तुंहिंजे करे मुंहिंजो नंढो भाउ उमिरि में वॾो थी वियो आहे, पर उनखे संस्कृत पढ़णु नथी अचे, लिखणु नथी अचे, तूं जेकर उनखे सेखारी। उन पंडित चयसि बेशक तूं मूं वटि मोकिल, मां उनखे पाढ़ींदुसि। पोइ केतिरा ॾींहं रामकृष्ण उते हिन पंडित वटि वञे थो, पर पंडित ॾिसे थो त हिन जो ध्यानु ई नथो लॻे। पोइ हिकु ॾींहुं खफ़े थी राम कुमार खे चवाए मोकिले थो त जंहिं संदुलीअ ते रामकृष्ण वेहे थो, मुंहिंजे लाइ वधीक सवलो थींदो उन संदुलीअ खे पाढ़णु, तंहिंखां जो मां रामकृष्ण खे पाढ़े सघां। मां रामकृष्ण खे नथो पाढ़े सघां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ही संत, ही ब्रह्म ज्ञानी, हिननि खे त पंहिंजी विद्या आहे न, ही हिननि अखरी विद्या खे छा कंदा। पर केतिरा संत आहिनि जिन अखरी विद्या जो अभ्यास कयो आहे, होशियारु आहिनि। असांजे भारत में स्वामी राम तीरथ केॾो न होशियारु हो, मैथमेटिक्स में एॾो होशियारु हो, चवंदा केरु बि हिन सां पुॼी न सघे। कॉलेज में प्रोफेसर हो, प्यारो साधू वासवानी कॉलेज में प्रोफेसर हो, प्रिंसिपल थियो। पर ब्रह्म ज्ञानी ऐं ज्ञानीअ जे विच में इहो तफ़ावत आहे। ज्ञानी अखरनि में अटकी थो पवे, ब्रह्म ज्ञानी अखरनि खां मथे चढ़ी थो वञे। ब्रह्म ज्ञानी जी निशानी आहे ब्रह्म ज्ञानी कयो ग़रीबी समाहा। उन जे दिलि में ग़रीबी आहे, हू निमाणो आहे। केॾी बि विद्या खेसि हूंदी, ॾेखारींदो की न, केॾी बि विद्या खेसि हूंदी। ही मे बी द मोस्ट लर्नड ऑफ ऑल पर्सन्स ऑन अर्थ, पर ॾेखारींदो की न, निमाणो निमाणींदो। मां कुझु की न आहियां, छो त पहिरियों पहिरियों सबक़ जो ब्रह्म ज्ञानी पढ़े थो, ब्रह्म ज्ञान मिलेसि, तंहिंखां अॻु खेसि इहो सबक़ मिले थो त तूं कुझु की न आहीं। इहो आपे जो पर्दो तोड़। जॾहिं आपे जो पर्दो तूं तोड़ींदे, तॾहिं तूं पंहिंजे प्रीतम, पंहिंजे महबूब खे ॾिसी सघंदे। उहो महबूब आहे जोत जो भंडार। पोइ त तूं जिते पियो निहारींदे, उते ज्योति ज्योति जो पियो तूं दीदार कंदे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मूं तव्हां सां ज़िक्र कयो न त कीअं हिकु हूंदो हो जंहिंखे असीं भक्त करे सम्झंदा हुआसीं, उपदेश ॾींदो हो, असांजे दिलनि ते अजीब असरु कंदो हो। हिकु ॾींहुं मां ॾिसां रस्ते जे कुंड ते ही भक्त ऐं ॿियो हिकु माण्हू पाण में बहस पिया कनि। बहस छा ते, कहिड़ी ॻाल्हि ते? बहस हिन ॻाल्हि ते त ओम शब्द जी माना सची कहिड़ी आहे। एक ओंकार सतनाम, ओमकार, ओम अखर जी माना छा आहे, हुन ते बहस कयूं। हिकु चए ओम अखर जी माना आहे हीअ, ॿियो चए न ओम अखर जी माना आहे हीअ। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ओम त अखरनि खां मथे आहे। ओम जी त माना तव्हां अखरनि में ॿुधाए सघंदा की न। ओम इज़ टू बी रियलाइज़्ड। ओम छा आहे, उन जो अनुभव असांखे पाइणो आहे। पर ही ॿ ॼणा वेठा बहस कनि। पोइ बहस एॾो कयूं जो हिक ॿिए खे धक हणण लॻा। मां जंहिं वक़्तु अची लंघियुसि, तंहिं वक़्तु ॾिठुमि त हिक ॿिए जी ॾाढ़ी वेठे पटियाऊं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजा त नशा ई टुटी विया। पहिरीं त मां अखियुनि सां एतबारी न करे सघां त ही को उहे आहिनि जे असांखे उपदेश ॾींदा हुआ, हुननि जे उपदेशनि जो असां ते केॾो न असरु थींदो हो। पहिरीं त मां एतबारी न करे सघां, पर पोइ जॾहिं ॾिठुमि त बराबरि उहे आहिनि, नशा टुटी पिया। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ज्ञानी गर्मीअ जो इंसानु आहे, पर ब्रह्म ज्ञानी रोशनीअ जो इंसानु आहे, जोत जो इंसानु आहे। जोत जा इंसान थियो।
तव्हांजे दिलि अंदरि इहा प्यास हुजे त असीं मन जोत जो दीदार करियूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इन करे असांखे ई मानिक जनम मिलियो। मानिक जन्म जो प्राइमरी पर्पज़ इहो आहे त असां मां हिक हिक जे अंदरि जोत आहे, उन जोत जो हली असीं दीदार करियूं, उन जोत में हली असीं निवास करियूं। ब्रह्म ज्ञानी ग़रीबी समाहा, असांखे उन में वञी समाइजणो आहे, उन जोत में असीं वञी निवास करियूं। पोइ छा थींदो? अंतकाल ईंदो। अंतकाल ईंदो, असीं जोत में हूंदासीं। जेकॾहिं ऊंदहि में असीं हूंदासीं ऐं अंतकाल आयो त असीं हिन खां पोइ अंतकाल खां पोइ पिया भित कंदासीं, पिया भित कंदासीं, पिया भित कंदासीं। पर जे जोत जो असां दीदार कयो आहे ऐं जोत में असांजो निवास आहे त असीं अंतकाल खां पोइ बि जोत में हूंदासीं। बी ही चिल्ड्रन ऑफ द लाइट। गुरुदेव साधू वासवाणी जिन जी इहा असांखे वरी वरी सिख्या। बी ही चिल्ड्रन ऑफ द लाइट। जोत जा संतान थियो, जोत जा संतान थियो। बहसनि खां परे रहो, अखरनि जे मुंझनि खां परे रहो, तव्हीं पंहिंजे अंदरि टुॿियूं ॾियो। इन करे गुरुदेव साधू वासवाणी जिन जे सिख्या में हिन हिकु ॻाल्हि ते वरी वरी ज़ोर ॾिनल आहे त शांति जो अभ्यास रोज़ ज़रूरु करियो, ज़रूरु करियो। जेकॾहिं हेल ताईं तव्हां शांति जो अभ्यास न कयो आहे, अॼु खां ई वठी शुरू करियो, सुभाणे ताईं न रखो। घटि में घटि 15 मिंट शुरू करे छॾियो। 15 मिंट शांत में गुज़ारियो। 15 मिंट तव्हांखे को बि न मुंझाए। 15 मिंट टेलीफोन तव्हांखे न सताए। 15 मिंट तव्हीं पंहिंजे प्रभुअ जे चरणनि में गुज़ारियो। खपेव वेही प्रभुअ जो नाम उचारियो, खपेव ध्यानु करियो, खपेव प्रार्थना करियो, खपेव प्रभु सां वेही मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करियो, पर 15 मिंट शांति में ज़रूरु गुज़ारियो। पोइ आहिस्ते आहिस्ते करे वञो, पंहिंजो वक़्तु वधाईंदा। पोइ तव्हांखे परूर पवंदी त मग़रूरीअ खां घणो वधीक बहितर आहे ग़रीबी। ग़रीबी समाह, ग़रीब। सॼी दुनिया मग़रूरीअ जे पुठियां पई फिरे। सॼी दुनिया ॾेखारणु चाहे थी असीं केॾा न वॾा आहियूं, असीं केॾा न शाहूकार आहियूं। नंढे हूंदे असांखे हिकु पहाको ॿुधाईंदा हुआ, कपिड़ा कपिड़ा अच्छा खीसा ख़ाली, लोकनि लेखे मुल्क जो वाली। लंघंदो बसि टेगर सां, ईअं कदु ईअं हूंदोसि, ईअं करे। पर हूंदो मंझसि कुझु की न। दुनिया असांखे चवे थी ईअं रहो, पर संत असांखे चवनि था निमाना थियो, निमाना थियो, निमाना थियो। गुरुदेव साधू वासवाणी जन खां हिकड़ी पुछियोसीं, तव्हांखे केरु क़बूल आहिनि? तव्हांखे कहिड़ा इंसान खपनि? शाहूकार जंहिंजी शिकिल सुंदर हुजे, जेके विद्वान हुजनि, पढ़ियल हुजनि, जिन खे वॾो उहिदो इक़बाल हुजे? चऊं न, मूंखे खपनि जो हुजनि निमाणा। निमाण मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, प्यारे प्रभुअ खे असांजी निवृत खपे। निवृत ब्रह्म ज्ञानी ग़रीबी समाहा, निवृत खपे। बाजदिद वॾो संत थी वियो आहे, पोइ ज़िक्र करे थो कॾहिं पंहिंजे प्यारनि सां, चवे थो मां वियुसि प्रभुअ जे दरबार में। प्रभुअ जे दरबार में वियुसि, ॿाहिरि फ़रिश्तो बीठो हो। मूंखे चयईं त तूं छा खणी आयो आहीं? तूं चाहीं थो मां वञा अंदरि, वञी प्रभुअ जो दर्शन करियां, तूं पाण सां खणी कहिड़ी भेट आयो आहीं? तॾहिं ही बायज़ीद खेसि चवे थो, तूं अंदरां वञी पुछी अचु त प्रभुअ खे कहिड़ी भेटा क़बूल आहे। प्रभुअ खे जेका भेटा क़बूल हुजे उहा मां खणी अचां। अंदरि वञे थो फ़रिश्तो, पोइ वरी ॿाहिरि अचे थो, अची बायज़ीद खे ॿुधाए थो। छा थो ॿुधाए? चवे थो प्रभु चवे थो त मूंखे ही 3 भेटाऊं खपनि। 3 क़िस्मनि जूं भेटाऊं मूंखे क़बूल आहिनि। पहिरीं भेटा जा प्रभुअ खे क़बूल आहे, चएसि थो पछतावे जा ॻोढ़ा, टीयर्स ऑफ रिपेंटेंस, पछतावे जा ॻोढ़ा। ॾिसो असीं
जॾहिं असांजे अंदरि सुजाॻी अचे थी, थोरी सुजाॻी अचे थी, असांजी अखियुनि मां ॻोढ़ा ॻरनि था न, पछताव जा ॻोढ़ा। असां हेतिरा साल वेही विञाया, प्रभु असांखे अलाए केतिरा जन्म ॾिना, एतिरा जन्म असां अजाया विञाया, पछताव जा ॻोढ़ा अचनि था। सूफ़ी चवंदा आहिनि पहिरियों ई पहिरियों क़दम आत्मिक ज़िंदगीअ जो आहे तौबा। तौबा, तौबा जंहिंखे असीं चवंदा आहियूं तौबा, तौबा, तौबा करणु, तौबा। मूं छा वेही कयो आहे, मूंखे मानिक जनम प्यारे प्रभुअ ॾिनो आहे। असीं सुजाॻ न आहियूं, इन करे असांखे इहा परूर नथी पवे, पर जॾहिं असीं बि सुजाॻ थींदासीं असांजी बि इहा हालत थींदी। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, रोई रोई उन एॾा ॻोढ़ा रुअंदासीं जो उन्हनि ॻोढ़नि में सनानु असांजो थी वेंदो। टीयर्स ऑफ रिपेंटेंस, पछताव जा ॻोढ़ा। प्रभु चवे थो इहा भेटा मूंखे क़बूल आहे, छो त जंहिं वक़्तु असीं पछताव जा ॻोढ़ा ॻाढ़ींदासीं तंहिं वक़्तु असांजी नई ज़िंदगी शुरू थींदी। असीं प्रभुअ जा थींदासीं ऐं प्रभुअ खे उन खां वधीक ॿियो छा खपे। पछताव जा ॻोढ़ा। ऐं ॿी ॻाल्हि छा थो चवे, चवे थो टे ॻाल्हियूं प्रभुअ खे क़बूल आहिनि। पहिरीं ॻाल्हि टीयर्स ऑफ रिपेंटेंस। ॿी ॻाल्हि कहिड़ी, पर मुंहिंजो वक़्तु अची पूरो थियो आहे, मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ॿी ॻाल्हि जेका प्रभुअ खे क़बूल आहे सा आहे ह्यूमिलिटी ऑफ द हार्ट। ह्यूमिलिटी ऑफ द हार्ट, दिलि जी निवरत, अंदरि दिलि जी ग़रीबी। ब्रह्मज्ञानी ग़रीबी समाहा, प्रभुअ खे इहा निवरत खपे असांजी। ऐं टी ॻाल्हि जा चवे थो प्रभुअ खे क़बूल आहे सा आहे दर्द मंदा का दर्द। दर्द, इहो दर्द जॾहिं असांजे अंदरि पैदा थिए त मां हेतिरा जन्म पंहिंजे प्रीतम, पंहिंजे महबूब, पंहिंजे दिलि जे घोट खां मां परे रहियो आहियां, जुदाईअ में रहियो आहियां। जॾहिं इहो दर्द दिलि जे अंदरि पैदा थिए थो, दर्द मंदा का दर्द, पोइ असांजी दिलि वञे थी नरम थींदी, वञे थी नरम थींदी, वञे थी नरम थींदी। जीअं पटाटो कहिड़ो सख़्तु थींदो आहे, पटाटे खे बॉइल करियो वञे नरम थींदो वञे, तीअं असांजी दिलि वञे थी नरम थींदी। पोइ नरम दिलि खे पराई पीर जी परूर पवे थी। वैष्णव जन तो तेने कहिए पीर पराई जाने रे। पोइ असांखे परूर पवे थी। वेठा ॾिठो छा हो, तव्हांखे पूरी तरह तस्वीरूं कोन ॾेखारियऊं, तमामु डल हुयूं, कुझु बि ख़बर न थिए पई, पर जॾहिं इहे तस्वीरूं तव्हां ॾिसो ओरिजिनल त तव्हांजी दिलि जेका अची ट्रेम्बल करे, असीं छा करे रहिया आहियूं, असांखे दर्द थिए ई कोन थो, छो त दर्द मंदा का दर्द असांजे दिलि में जाॻियो ई कोन्हे। प्रभु चवे थो इहे टे शयूं मूं वटि खणी अचो, पछताव जा ॻोढ़ा, दिलि जी निवरत, दर्द मंदा का दर्द। A heart which vibrates in sympathy with every being, every creature that suffers. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, वधीक तव्हांखे तरसाईंदुसि की न। ब्रह्मज्ञानी कयो ग़रीबी समाहा, पोइ बि सिटाए ब्रह्मज्ञानी परोपकार उमाहा। उमाहा माना ब्रह्मज्ञानी जो उत्साह आहे। उत्साह छा में आहे त मां परोपकार करियां, परोपकार करियां। त उन जो ज़िक्र वरी तव्हां सां ॿिए भेरे कंदुसि। अचो त अॼु असीं दिलि जे अंदरि पाण सां इहा हिकु प्रार्थना खणी वञूं, छो त एवरी गुड थिंग कम्स एज अ गिफ्ट फ्रॉम गॉड। प्रभु आहे जंहिं वटां सभु कुझु मिले थो, प्रभुअ खां घुरी वठूं, प्रभुअ खे चऊं प्रभु तूं मूंखे पंहिंजो बनाए, मूंखे निर्मल बनाए, मूंखे पवित्र बनाए, मूंखे पाक बनाए, मूंखे पेरनि जी खाक बनाए, मूंखे दीन बनाए, मूंखे मिसकीन बनाए, मूंखे कुझु की न बनाए, मूंखे तूं पंहिंजो बनाए, पंहिंजो बनाए, पंहिंजो बनाए। इहा प्रार्थना अॼु दिलि जे अंदरि खणी वञूं। प्रभु मूंखे निर्मल बनाए, पाक बनाए, खाक पेरनि जी खाक बनाए, दीन बनाए,
मिसकीन बनाए कुछ कीन बनाए मूंखे तूं पंहिंजो बनाए पंहिंजो बनाए पंहिंजो बनाए प्रभु जा थी पऊं। अरे वंडरफुल स्टेट मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं पोइ त ॿियो कुझु खपे ई की न देन यू लैक नथिंग इन द वर्ल्ड। ओम ब्रह्म कृपा ही केवलम कृष्ण कृपा ही केवलम गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति। प्रभु तेरी ही कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम प्रभु जी मेरा नाम हो रहा है। प्रभु तेरी ही कृपा से